प्रोग्राम में भलीकार व्यूज़ टाइम सां गॾु मां आहियां अनिल कुमार। नाज़रीन, असां पंहिंजे कल्ह जे प्रोग्राम में बि वफ़ाक़ी हुकूमत जे कणिक जे हवाले सां जेको फ्लोर मिल्स खे कणिक रिलीज़ करणी सिंध हुकूमत दवा जे बाबति ॻाल्हायोसीं। अॼु वरी हिकु दफ़ो ॿीहर वज़ीर आज़म वाज़े तौर ते चीफ सेक्रेटरी सिंध खे इंस्ट्रक्शन ॾिनियूं आहिनि त कणिक बरामद कयो या ज़ख़ीरा मार्केट में आणियो, अवाम खे तकलीफ़ न अचणु खपे। ॿिए तरफ़ सिंध हुकूमत वज़ाहत कंदे चयो आहे त असां जेका कणिक ख़रीदारी कंदा आहियूं उहा अक्टूबर जे महीने में रिलीज़ कंदा आहियूं। इन खां अॻु में फ्लोर मिल्स वारा ऐं अटे चकियुनि वारा ओपन मार्केट मां कणिक ख़रीद कंदा आहिनि। जेकॾहिं हाणे कणिक रिलीज़ कंदासीं त पोइ सिंध में बि पंजाब वांगुरु कणिक ऐं अटे जो बहिरान अची सघे थो। इन पूरी सूरत हाल ते राय मालूम करण लाइ अॼु असां पैनलिस्ट जी टीम मौजूदु आहे। अॼु असांखे जॉइन कयो आहे नसीर मेमण साहब, इनाम भट्टी साहब, अमर सिंधू साहब आहे, निसार खोखर साहब, शबीर शर साहब। महिमाननि खे भलीकार जी। नसीर मेमण साहब, तव्हां खां शुरूआत कयूं था। इहो ॿुधायो त इहे ॿ अलॻि अलॻि मौक़िफ़ आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत जो ऐं सिंध हुकूमत जो। तव्हां जेके ॿुधा, तव्हांजी नज़र में कंहिंजो मौक़िफ़ दुरुस्त आहे? मौक़िफ़ जो दुरुस्त हुजण त पोइ जी ॻाल्हि आहे। प्रिंसिपल इहो आहे त कॉन्स्टिट्यूशनली मौक़िफ़ कंहिंजो प्रिवेल कंदो। मुंहिंजो नाहे ख़्याल त वफ़ाक़ खे या वज़ीर आज़म खे अहिड़े क़िस्म जी इंस्ट्रक्शन ॾियण जो को कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे। इहो प्योरली सूबे जो सब्जेक्ट आहे ऐं मां सम्झो सूबे जी हुकूमत ई अवाम जा जवाबदार आहे। तो जेकर उहो को ग़लति फ़ैसिलो कंदा त उहो सिंध जा माण्हू उन्हनि खां सुवाल कंदा, सिंध जा माण्हू उन्हनि खां पुछाणो कंदा। पर कहिड़े वक़्त ते कहिड़ी सूबाई हुकूमत खंडु स्टॉक कणिक स्टॉक कंदी ऐं कहिड़े वक़्त ते रिलीज़ कंदी, इहो प्योरली हुनजी स्ट्रेटेजी जो मसइलो आहे। ऐं इहा शइ हाणे इन्हनि खे ओतिरो छो यादि आहे मूंखे सम्झ में नथो अचे। इन शइ जी हिकिड़ी अॻे ई कोरोना जो मसइलो हलियो पिए, अॻे ई टडी दली जेका आहे माकड़ उनजो मसइलो हलियो पिए। त इहा त प्लानिंग एडवांस में थियणी। ही हेॾो सारो क्राइसिस अटे जो थियो, हेॾियूं सारियूं हुन खां पोइ इंक्वायरियूं थियूं ऐं हुन खां पोइ अटे जी क़ीमत हिन खां 50% खां में कंट्रोल कोन थी थिए। हिननि खां का शइ मैनेज नथी थिए। ही बजाए मैक्रो लेवल ते का सुठी प्लानिंग करण जे डायरेक्ट सूबनि खे दॿा ऐं दमान ॾियण जो जेको तरीक़ो हिननि इख़्तियार कयो आहे, इहो कतन मुंहिंजे ख़्याल में त उन स्पिरिट जे अगेंस्ट आहे। इहो प्राइम मिनिस्टर ऑफिस जे बि स्पिरिट जे अगेंस्ट आहे। ही हैज़ नथिंग टू डू विद दैट। सिंध हुकूमत जो प्योरली पंहिंजो डिसीजन आहे। ऐं मां इहो त सम्झां त जेका अॻियां सूरत हाल अचे पई, जेको असां वेझनि हफ़्तनि में ॾिठो आहे, जेको खंडु अटे जो ऐं कणिक जो बहिरान हले पियो, त बिल्कुलु बि वफ़ाक़ी हुकूमत जी पॉलिसी जो असां फेल्यूअर वेझण में ॾिठो आहे। हुन ते डिपेंड न करणु घुरिजे, कंहिं बि हुननि जे आसिरे ते न लॻणु घुरिजे। सिंध हुकूमत सिंध जे पंहिंजे कंटेक्स्ट में पंहिंजी प्लानिंग करे ईंदड़ 3 खां 6 महीने जी जेका रिक्वायरमेंट आहे उनखे फोरकास्ट करे प्रॉपरली, उनखे जेकर एक्स्ट्रा स्टॉक करणो आहे त उहो स्टॉक करे, या जेके बि एक्सपेक्शन आहिनि सिंध हुकूमत पंहिंजे हिसाब सां वठे। वफ़ाक़ी हुकूमत इन सिलसिले में न को डिक्टेट करे सघे थी टर्म्स, न को उनजी मर्ज़ीअ ते सूबा आइनी तौर ते पाबंद आहिनि। प्योरली सिंध हुकूमत जो डिसीजन हुजणु घुरिजे। ठीकु आहे, तव्हांजो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत डिक्टेट नथी करे सघे ऐं सिंध हुकूमत जो पंहिंजो प्योर डिसीजन आहे, हुनखे पंहिंजी प्लानिंग करणु खपे। हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब, तव्हां ॿई मौक़िफ़ ॿुधा, वज़ीर आज़म जी इंस्ट्रक्शन जेके चीफ सेक्रेटरीअ खे ऐं सिंध हुकूमत जी वज़ाहत, कंहिंजो मौक़िफ़ दुरुस्त आहे? अनिल, इन में बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि इहा वाज़े आहे त सिर्फ़ु इहो आहे त छा सिंध में हींअर अटे जी खोट उनजो को बहिरान पैदा थियो आहे जंहिंजे करे सिंध गवर्नमेंट खे असीं पाबंद कयूं त हू कणिक रिलीज़ करे फ्लोर मिल्स खे। पर उन सां गॾोगॾु इहा शइ बिल्कुलु नसीर जी दुरुस्त आहे त वफ़ाक़ डिक्टेट नथो करे सघे त हू पॉलिसी जेको आहे सो सूबा कीअं ठाहिनि ऐं कीअं हलाइनि। पर हिकिड़ी शइ अहम आहे, उहा इहा आहे त जेका रेगुलर बेसिस ते इंडेंट इशू थींदी आहे ऐं जेको फ्लोर मिल्स जो कोटा जो सिस्टम हुननि जो रखियलु हूंदो, उहो जेकॾहिं फ्लो मेंटेन आहे सिंध गवर्नमेंट जो, त पोइ को बि सुवाल या जवाज़ नथो रहे त असां हुनखे जेको आहे आङुर खणूं। पर जेकॾहिं सिंध हुकूमत उन्हनि शयुनि खां डाइवर्ट करे थी या उनखां डेविएट करे थी ऐं उन ते अमल नथी करे ऐं फ्लोर मिल्स खे चए थी त भले उहो ओपन मार्केट मां वठो, त पोइ इहा शइ दुरुस्त कोन्हे। छाकाणि त सिंध जे अंदरि जेकॾहिं इहा सूरत हाल पैदा थींदी त यकीनन उन सां वरी साॻियो हिते बि अटे जूं क़ीमतूं महांगियूं थी वेंदियूं। छाकाणि त ओपन मार्केट में जॾहिं हू फ्लोर मिल्स वारा कणिक ख़रीद कंदा त हू महांगे अघ ते ख़रीद कंदा ऐं उनखां पोइ उनखे वधीक अघ ते ई अटो ठाहे सेल कंदा। पर हिकिड़ी शइ जेका आहे उहा इहा आहे त हिन वक़्तु मूंखे इहा ख़बर कोन्हे त सिंध हुकूमत जेका चए थी त उन वटि पंहिंजा स्टॉक जेको आहे सो मौजूदु आहिनि, पर जॾहिं कणिक सिंध में लहणु शुरू थी हुई त उन्हनि ॾींहंनि में असां ॾिठो त सिंध हुकूमत प्रॉपर ख़रीदारी कोन कई ऐं उन्हनि ॾींहंनि में इहे इशूज़ बि आया त सिंध जेको आहे सिंध मां कणिक ॿाहिरि निकिरणु शुरू थी ऐं केतिरनि हंधनि ते पोइ वरी छापा हणी लखे जेको आहे सो बोरियूं सखर मां, घोटकी मां, उॿावड़े मां ऐं ॿियनि हंधनि तां बरामद बि कयूं वयूं। त
त इहो जेको सिलसिलो आहे उन में हिकिड़ो शक पैदा थिए थो, उहो इहो आहे त किथे ईअं त कोन्हे त जेको शुरू में कणिक ख़रीद न कई वई त उन में जेका वापारियुनि कणिक ख़रीद करे रखी आहे उन कणिक खे फ्लोर मिल्स खे महांगे अघ ते खपाइण जे लाइ सिंध हुकूमत का अहिड़ो तरीक़े जी पॉलिसी अख़्तियार कंदी हुजे जीअं उन्हनि जी कणिक निकिरे ऐं उन खां पोइ वरी उन जा जेके सरकारी स्टॉक आहिनि उहे उतां निकिरणु शुरू कनि। त हिकिड़ो सिर्फ़ु इहो आहे, छाकाणि त इन्हनि शक शुबनि खे कंहिं बि तरह सां रद्द नथो करे सघिजे त हिते ही जेके हुकूमतूं आहिनि उहे कंहिं न कंहिं तरह सां उन वापारियुनि सां मिलियल हुजनि थियूं, उन्हनि जा उन में शेयर हुजनि था, उन्हनि जी मिली भगत हुजे थी, गठजोड़ हुजे थी, जंहिंजो ई नतीजो थिए थो त इहे सभु शयूं थियनि थियूं। त सिर्फ़ु नज़र इन ते रखणु खपे त जेकॾहिं सिंध जे अंदरि प्राइवेट वापारियुनि वटि कणिक तमामु वॾे मिक़दार में मौजूदु आहे, उनखे फ्लोर मिल्स ताईं खपाइण जे लाइ काई रिथाबंदी कई थी वञे त उनखे इदारा जेके आहिनि तहक़ीक़ करण वारा FIA हुजे या एंटी करप्शन हुजे या भले कहिड़ा बि, त उहे उन ते नज़र रखनि। ॿी शइ जेका आहे उहा इहो बि हिकिड़ो जवाज़ जेको आहे सिंध गवर्नमेंट जो, उनखे बि कंहिं हद ताईं चई सघिजे थो त जेकॾहिं सिंध गवर्नमेंट हींअर कणिक रिलीज़ करणु शुरू करे ऐं बॉर्डर तां सिंध मां उहा कणिक वरी निकिरणु शुरू थी वेंदी त पोइ अॻिते हली करे वरी शॉर्टेजिस सिंध खे ई फेस करणी पवंदियूं। ठीकु आहे, सिंध हुकूमत खे हींअर पंहिंजा बॉर्डर्स बि जेके आहिनि उहे बि संभालणु खपनि। जी जी। ऐं उन सां गॾोगॾु जेका सिंध जे अंदरि डिमांड आहे कणिक जी उनखे बि पूरो करणु खपे ऐं प्लस में ईंदड़ साल जे नए फ़सुल जे लहण ताईं लॻभॻि जेको फेबरवरी ताईं लहंदो आहे त उन ताईं सिंध जे अंदरि कणिक खे पंहिंजे मुक़ररु जेका घुर्ज आहे, जेका डेली बेसिस ते उनजी घुर्ज आहे, उनखे पूरे करण जे लाइ उहा ज़िमेवारी निभाइणु खपे। ठीकु आहे जी। निसार खोखर साहब, जेका कणिक जे हवाले सां वफ़ाक़ जो दबाव आहे त हाणे रिलीज़ कयो, ज़ख़ीरा जेके तव्हां वटि आहिनि उहे रिलीज़ कयो या इम्पोर्ट कयो, पर मार्केट में कणिक खणी अचो। सिंध हुकूमती वज़ाहत असां अक्टूबर में खणी ईंदासीं, तव्हांजे हिसाब सां कंहिंजो मौक़िफ़ दुरुस्त आहे, वफ़ाक़ जो या सिंध हुकूमत जो? ॾिसो, हिन सिलसिले में जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त उहा पूरे मुल्क जे ई हवाले सां वफ़ाक़ ॻाल्हि करे ऐं हिकिड़े ई सूबे जी त ॻाल्हि कोन थी सघे त सिर्फ़ु सिंध जे मथां हुजे, छो त असां वटि वधि में वधि जेका कणिक जी उपत आहे उहा पाण वटि पंजाब में ऐं सिंध में ई थिए थी। बाक़ी त जेको सो KP ऐं बलूचिस्तान में एतिरी वॾी तइदाद में कणिक थिए कोन थी। पंजाब जी जेका कणिक आहे उहा जेकॾहिं खपत थी वञे ऐं उहा ज़ाहिर वॾी फ्लोर मिल्स जो मामिलो हूंदो आहे, उहा जेकॾहिं कणिक जीअं इनाम थियो त उहा निकिरी बि वई ऐं वञी अफ़गानिस्तान या ॿिनि हंधनि ते पहुती त पोइ बक़ाया स्टॉक जेको थिए थो सिंध जो, सिंध हर साल जेकॾहिं सिंध इहो चए थी ऐं इहो वाक़ई बि ईअं ई आहे त अक्टूबर ताईं उहो रिलीज़ कंदा आहिनि। त पोइ ॼाणी वाणी जेकॾहिं असां स्टॉक ख़ाली कयूं त जीअं अटे जो बोरान थिए, उनजे करे मां सम्झां थो त सिंध हुकूमत जो हिन मामले में वधीक मौक़िफ़ सम्झ में अचण जोॻो आहे त पहिरियां जेको सो सिंध जी जेके ज़रूरतूं आहिनि उहे पूरियूं थियनि, उन खां बाद में उहा जेका कणिक आहे, छो त कणिक जो टारगेट हिन भेरे तव्हां पाण पंहिंजे अख़बार ऐं ॿियनि अख़बारुनि में बि इहो रिपोर्ट थी चुको आहे त उहो टारगेट बि पूरो कोन थी सघियो आहे। ऐं हिन भेरे त जेको उन सां गॾोगॾु जेका हिकिड़ी अलॻि मामिलो आहे त जेका कणिक जी ख़रीदारीअ सां ई सिंध हुकूमत वेधन कंदी आहे, उहो त ज़ाहिर आहे तमामु हिकिड़ो वॾो स्कैंडल आहे जंहिंजी नेब में एंटी करप्शन ॿियनि हंधनि ते जांच बि हले थी। पर उन सां गॾोगॾु असां वटि पंहिंजो स्टॉक जेकॾहिं सिंध में न हूंदो ऐं उहो सिंध जे ख़ासि करे शहरनि में, छो त शहरी इलाइक़नि में तमामु घणी वधीक कणिक जी जेका डिमांड हूंदी आहे होटलिंग जे हवाले सां बि, उहा जेकॾहिं किराए थी वई, अटे जो बोरान थी वियो, तव्हां सम्झो त ईअं ई अटे जो बोरान थी वेंदो जीअं हाणे पंजाब में उन पर खाइणु शुरू कयो आहे। त जेकॾहिं सिंध हुकूमत जो इहो मौक़िफ़ मां सम्झंदो कि अटे दुरुस्त आहे त उनखे इहा इजाज़त ॾिनी वञे त अक्टूबर ताईं भले हू कनि। बाक़ी सिंध हुकूमत जे बि उसूली मौक़िफ़ जे पोयां जेका सोकाल्ड जेके असां उसूली कंदा आहियूं उनजे पोयां घणी शयूं हूंदियूं आहिनि, पर उनजे बावजूदि सम्झां जेतिरी बि कणिक आहे उहो स्टॉक पहिरियां सिंध में इस्तेमालु थिए ऐं सिंध जे ई हवाले सां अक्टूबर ताईं जेकॾहिं हू कनि था त अक्टूबर ताईं हुजणु घुरिजे ऐं हिन वक़्तु जेकॾहिं ईअं बोरान पैदा थियो त उहो मां सम्झां थो त सिंध खे बि लोढ़े वेंदो। जी जी ठीकु आहे निसार साहब। जी शबीर साहब, तव्हां ॿुधायो त जेको मौक़िफ़ आहे वफ़ाक़ जो कणिक मार्केट में आणण जे हवाले सां ऐं सिंध हुकूमत जी वज़ाहत असां अक्टूबर ताईं आणींदासीं न त कणिक जो बहिरान पैदा थी सघे थो, कंहिंजो मौक़िफ़ दुरुस्त आहे? जी शबीर शर साहब। जी शबीर साहब, तव्हांखे मुंहिंजी आवाज़ अचे थी?
जी अली हसन साहब, आपकी तरफ आते हैं। आप बताएं कि वफाक और ये सिंध हुकूमत का जो अलग अलग मौक़िफ़ है गंदम के हवाले से, किसका मौक़िफ़ दुरुस्त है आपकी नज़र में? जी अली हसन साहब। जी अमर सिंधु साहब, तव्हांजी तरफ़ अचूं था। इहो ॿुधायो त जेको मौक़िफ़ आहे कणिक जे हवाले सां, मार्केट में आणण जे हवाले सां वफ़ाक़ जी जेका इंस्ट्रक्शन्स आहिनि ऐं सिंध हुकूमत जी वज़ाहत आहे, छा था सम्झो कंहिंजो मौक़िफ़ दुरुस्त आहे? मां सम्झां थी त सूबनि जो इहो हक़ आहे ऐं सूबनि जो जेको आहे सो मौक़िफ़ वधीक दुरुस्त आहे। उन्हनि जो इहो हक़ आहे त हू जेके असां पंहिंजे हुनजे बारे में जेका आहे ख़ासि तौर ते जेका फूड सिक्योरिटी जे हवाले सां पंहिंजी जेका असां उहो कनि, जेका असां पंहिंजी पॉलिसी जे मुताबिक़ हलनि। त इहो मां सम्झां थी त सूबनि जे हवाले सां जेकॾहिं ॾिसिजे त उहो वधीक जेका असां उहो वधीक हो आहे। जी 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 अमर सिंधु साहबा। जी अमर सिंधु साहबा। हा, मां इहो ई तव्हांखे ॿुधायो त सूबनि जे हवाले सां त फूड सिक्योरिटी जे हवाले सां जेकॾहिं सूबनि खे कंहिं क़िस्म जा ख़दशा आहिनि त उहो जेका असां ख़दशनि जे हवाले सां हू पंहिंजी जेका असां करे सघनि था। उन्हनि खे वफ़ाक़ जे पारां कहिड़े क़िस्म जी सिक्योरिटी हूंदी जेकॾहिं हू फूड सिक्योरिटी जे हवाले सां पंहिंजो बंदोबस्तु न कनि, छाकाणि त जेको बहिरान हले पियो उन बहिरान जे हवाले सां तव्हां ॾिसो था त हींअर जेका असां हिन में पंजाब जे अंदरि ऐं विफ़ाक़ी हुकूमत जॾहिं पंजाब जो बहिरान हल करण लाइ तयारु कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि त जेका अफ़गानिस्तान में खंड जेका असां कणिक ऐं इहा जेका असां सिमगलिंग थिए थी ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी थिए थी, उनजे हवाले सां बि जेकॾहिं वफ़ाक़ नाकाम वई आहे त घटि में घटि सूबाई हुकूमतनि खे इन हवाले सां मां सम्झां थी त ज़रूरु जेका असां करणु खपे पंहिंजी जेका असां पॉलिसी जे मुताबिक़, छाकाणि त हू पंहिंजी आवाम ॾांहुं पाण ज़िमेदार आहिनि, पंहिंजे सूबे ॾांहुं पाण ज़िमेदार आहिनि। सूबे जी एग्ज़ीक्यूटिव जेका हुकूमत आहे उनखे मुंहिंजे ख़्याल में इख़्तियार हुजणु खपे त हू पंहिंजे सूबे जे लाइ ख़ासि तौर ते इन हवाले सां वठी सघनि जेके आहिनि न कंहिं बि क़िस्म जा फ़ैसिला। त मां ईअं सम्झां थी त जेका सिंध हुकूमत जो जेको मौक़िफ़ रहियो आहे जेका उन खां अॻु में बि हिन जे हवाले सां फूड सिक्योरिटी जे हवाले सां उहो वधीक साराहजो आहे। जी ठीकु आहे। जी शबीर शर साहब, कंहिंजो मौक़िफ़ दुरुस्त आहे तव्हांजी नज़र में, वफ़ाक़ जो या सिंध जो कणिक जे हवाले सां? जी शबीर साहब, तव्हांखे आवाज़ अचे थी मुंहिंजी? नाज़रीन, हिते वठूं था हिकिड़ो उफ़क़े खां पोइ वरी असां ॻाल्हाईंदासीं करोना जे हवाले सां। अॼु मुल्क में 2 नामेरा डॉक्टर जेके आहिनि करोना सां लाॾाणो करे विया आहिनि ऐं बाक़ी जेका करोना जी सूरत हाल आहे न पूरी तौर ते ब्रेक खां पोइ ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम हिकु दो ॿीहर भली कार। ब्रेक खां अॻु में असां कणिक जे हवाले सां ॻाल्हाए रहियासीं। हलूं था शबीर शर साहब जी। शबीर शर साहब, वफ़ाक़ जो जेको प्रेशर आहे कणिक खे रिलीज़ करण जो ऐं सिंध हुकूमत जो मौक़िफ़ आहे त असां अक्टूबर में आणींदासीं, न त कणिक जो बहिरान पैदा थींदो। तव्हांजी नज़र में कंहिंजो मौक़िफ़ वधीक बहितर आहे, दुरुस्त आहे? मसइलो आहे त सिंध गवर्नमेंट जो मौक़िफ़ बहितर आहे। हुननि खे इहा ख़बर आहे त हुन वटि केतिरो ज़ख़ीरो आहे। हमेशह जॾहिं जेको आहे सो गोडाउन्स खे हू खोलींदा आहिनि त उहो सेप्टेंबर अक्टूबर खोलींदा आहिनि, जॾहिं मार्केट में अञा कणिक जी शार्टेज थींदी आहे। देसी ताईं जेके आहिनि से मिलुनि खे बि पंहिंजी कणिक हूंदी आहे, मिलूं पंहिंजी कणिक ख़रीद करे वठंदियूं आहिनि। हुन खां पोइ मिलूं मार्केट में अञा ख़रीद कंदियूं आहिनि। जॾहिं मार्केट मां बि उन्हनि खे कोन मिलंदी आहे त पोइ हू गोडाउन खोलाईंदा आहिनि। हींअर जो था गोडाउन खोल रहिया वञनि उहे उन में ज़ाहिर आहे सिंध गवर्नमेंट जे जेके शक शुबा आहिनि उहे बिल्कुलु दुरुस्त आहिनि त हींअर हिननि गोदाम खोले छॾनि पोइ छा थींदो? पोइ हिते ज़ाहिर 6 महीना ॿिया पिया आहिनि, उन्हनि में काॾों कणिक आणींदा, उन में बोरान खे काॾों। मतिलबु त हिननि खे हिन तरह सां बाक़ाइदे मजबूर कयो पियो वञे त हे बोरान जो शिकार थियनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त हे हिननि जे मथां जेको आहे सो हुकुम हलायो वियो आहे ऐं इहो बि थी सघे थो हिन में वफ़ाक़ी हुकूमत जी थोरी बदनीयती थी सघे थी पई त हे हुकुम न मञनि त अहिड़ी तरह सां हिननि जे मथां गवर्नर राज जेको आहे सो थोपजे, गवर्नर खां एडवाइस कराइजे त भई असां सां वफ़ाक़ सां कोऑपरेशन कोन था कनि पिया, सहकार नथा कनि पिया। इहे इन तरह। ॿी शइ इहा आहे त जीअं पेट्रोल वारी माफ़िया जेका आहे सा प्राइम मिनिस्टर ते दॿाउ विझी 1 तारीख़ खां पहिरियां जेके आहिनि से उहे अघ पंहिंजा जेके आहिनि से वरिता। हींअर बि अहिड़ी माफ़िया जेका आहे जेका स्मगलर आहे, जेका अफ़गानिस्तान स्मगल थी करे, ईरान स्मगल थी करे पई,
ऐं ताशकंद ऐं बुखारा ऐं सेंट्रल एशिया खे करे थी पई, त उन्हनि जे हिन में जेको आहे सो इहो शयूं जेके से अचनि चुकियूं, छाकाणि त हिन हुकूमत जे नियतुनि ते बिल्कुलु शक आहे ऐं उहा कंहिं बि सूरत में हीअ हुकूमत जेका असां अवाम सां पंहिंजे मुल्क सां सिंसियर कान्हे का, ऐं सिंध हुकूमत खे बाक़ाइदगी साण ॼाणी बुझी प्लानिंग साण हुनखे क्राइसिस में विझण थी चाहे ऐं वॾे बुरहान में विझण थी चाहे, त जीअं जेका आहे असां पोइ वरी हिननि जे मथां वरी फरमाइश त हाणे बाबा अमेरिका सरकार जो दबाव आहे, उन्हनि कणिक जाम पई आहे, हाणे कणिक उतां इम्पोर्ट कयो, त अहिड़ी तरह सां उहा कमीशन बि हिननि खे जेका असां लॻ मिले की हर तरफ़ खां पंहिंजा जेके दरवाज़ा खुलनि था छॾनि, खुलम खुला खुली चंग, त हिते तव्हांजी हुकूमत कान्हे का, हिते अपोज़िशन जी हुकूमत आहे, अपोज़िशन ते तव्हां जेका असां डोमिनेंसी नथा करे सघो पिया, बस में त हुननि खे तव्हां रिक्वेस्ट करे सघो था पिया। रिक्वेस्ट वारी सूरत हाल हुननि इहा न कई आहे, हुननि बाक़ाइदे जेका आहे सा ईअं कयो आहे त उहो मुगलिया सुल्तनत वारो दिल्ली वञा हुकुम जेके जारी था थियनि पिया, कारण इस्लामाबाद जेका प्रेशर बिल्डअप थी करे पई सिंध हुकूमत ते ऐं सिंध ते, उहो सिर्फ़ु उन में उनजी जेका असां मालाफाइड इंटेंशन अल्टीरियर मोटिव बदनीयत खां सवाइ ॿी का बि जेका असां ॻाल्हि कान्हे का, ऐं मुंहिंजे ख्याल में त सिंध हुकूमत जो मौक़िफ़ बिल्कुल ही दुरुस्त है। ठीक है शरीशर साहब। जी अली हसन साहब आपकी तरफ आते हैं, आप बताएं गंदम के रिलीज करने के हवाले से जो वफाक का प्रेशर है और सिंध हुकूमत की जो वजाहत है, आपकी नज़र में किसका मौक़िफ़ दुरुस्त है? पर तो सिंध गवर्नमेंट का जो मौक़िफ़ है वो दुरुस्त है, और एक बात तो ये, दूसरी बात ये कि ये 18वीं तरमीम के बाद ये कैसे हो सकता है कि वफाक इस तरह का कोई हुक्म दे किसी सूबाई हुकूमत को कि वो अपने ज़खायर निकाले, वक्त से पहले निकाले, तो बाद में वो क्या करेंगे जब शॉर्टेज होगा। तीसरी बात ये है कि अगर पंजाब में शॉर्टेज है या किसी और सूबे में शॉर्टेज है, तो ये उनसे पूछा जाए ना कि उनके यहाँ क्यों नहीं उन्होंने टारगेट्स मीट किए, उन्होंने क्यों नहीं इतना अपने टारगेट्स को पूरा किया कि ये सूरत हाल पैदा ना होती। तो इस तरह की ये तो सूरत हाल ऐसी है कि आप वफाक से सूबाई हुकूमतों को चला रहे हैं, जो एक खराब सूरत हाल है, मतलब उसको इस तरह होना नहीं चाहिए। क्या ये इसी बात का पेश खीमा है कि कोई ऐसी सूरत हाल पैदा हो जाए कि 18वीं तरमीम को ऊपर नीचे कर दिया जाए? जी अली हसन साहब बड़ी मेहरबानी आपकी। नाजरीन, अज कोरोना सबब मुल्क जा नामरा डॉक्टर, हिकिड़ो सीनियर ऑर्थोपेडिक सर्जन यूनुस सुमरो साहब ऐं वाइस चांसलर निश्तर मेडिकल यूनिवर्सिटी मुल्तान मुस्तफ़ा कमाल पाशा साहब लाॾाणो करे विया आहिनि। हिकु वॾी ॾुखारी, इंतिहाई ॾुखारी ख़बर आहे। ऐं पाकिस्तान में कोरोना मरीज़नि जो अंगु 2.5 लख खां वधी वियो आहे। अमरीका, साउथ अफ्रीका ऐं यूरोप जा कुझु मुल्क हिकु दफ़ो ॿीहर लॉकडाउन तरफ़ वञी रहिया आहिनि। सिंध हुकूमत इन सॼी सूरत हाल जे साम्हूं रखंदे बि जेका आहे माल पिड़ियुनि जे खोलण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। अहिड़ियुनि ऐं उनखां पोइ चयो आहे त ॿारनि खे माल पिड़ियुनि में वञण जी इजाज़त न हूंदी ऐं उते मौजूदु टीमूं कोरोना जूं टेस्टूं पिणु कंदियूं। वज़ीर आला सिंध जे अहिड़े बयान ते राय मालूम करण लाइ हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। इनाम भट्टी साहब ॿुधायो त WHO बि वार्निंग ॾिनी 2 टे ॾींहं अॻु में त हिकु सख़्तु क़िस्म जी वार्निंग आई त ॿीहर वेव अचण वारी आहे, एहतियात कयो वञे, जेके माण्हू नरमी कनि था उहे ग़लति रुख में आहिनि। उनखां पोइ हिन फ़ैसिले खे तव्हां कीअं था ॾिसो? अनिल, हिकिड़ो त पहिरीं त सभ खां तमामु घणी ॾुख वारी ख़बर आहे जेका डॉक्टर यूनुस हैदर सूमरे जी ऐं होॾां जेको आहे सो वाइस चांसलर यूनिवर्सिटी वारे जी डॉक्टर जी, यानी इन मां हाणे इहो अंदाज़ो थियो त कोरोना सबबु न रुगो आम माण्हू रुगो मुतासिर थियनि था, पर असांजा तमामु घणा जेके मुआशिरे जे अंदरि काराइता माण्हू पंहिंजी फील्ड में तमामु माहिर आहिनि, ख़ासि करे डॉक्टर यूनुस हैदर त आर्थोपेडिक्स में सिंध जे अंदरि टॉप जे डॉक्टर्स मां हो। त ही हिकिड़ी सूरत हाल जेका आहे हाणे जेका वञी बीठी आहे त कोरोना खे जहिड़ी तरह सां गवर्नमेंट नॉन सीरियस वरितो, उन खां पोइ सिंध गवर्नमेंट नॉन सीरियस वरितो, हाणे पब्लिक मुकमिल तरह ते उनखे नॉन सीरियस वठे थी। उन गैर संजीदगी जो आलम इहो आहे जो तव्हां शहर में, मार्केट में, रस्तनि ते जिते बि वञो उते मुकमिल तरह ते बग़ैर कंहिं SOPs जे हर शइ जेका आहे सा उअं ई हले थी जीअं रेगुलर रूटीन में हलंदी आहे। पोइ अॼु मूंखे पाण इहो अहसासु थियो त पोइ ज़रूरत कहिड़ी आहे त जेको 7 वॻे खां पोइ दुकान बंदि कराइजनि था या हफ़्ते जा 2 ॾींहं रुगो जेके दुकान बंदि कराइजनि था, त इन शइ जी ज़रूरत कहिड़ी आहे जॾहिं बाक़ी शयुनि ते अमल नथो थिए।
उन सां गॾोगॾु जेको अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो आहे त मालपीड़ियूं खोले छॾियो, पोइ उन में SOPs ते अमल थींदो, ॿारनि खे अचणु न छॾियो वेंदो, या उते जेको आहे सो पोइ कोरोना जी टेस्ट कई वेंदी। ऐं नथो सम्झां त इहे सभु शयूं इन्हनि ते को अमल थी सघंदो ऐं इन सां का फ़ाइदो पइजी सघंदो। WHO अहिड़नि सभिनी मुल्कनि जी निशानदेही कई आहे, ऐं उन में पाकिस्तान बि शामिल आहे, त दुनिया जा 8 मुल्क अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे तरीक़ेकार में जेका आहे सा नरमी जेका आणनि था, पोइ उनखे जेके मुख़्तलिफ़ नाला ॾियनि था, उहा बदनज़मगी जेका आहे उनखे वधीक नुक़सान ॾांहुं वठी वेंदी, ऐं उहो नुक़सान जेको आहे सो तेज़ी सां मल्टीप्लाए थींदो। ऐं उन में हींअर मूंखे ईअं थो नज़र अचे त ही वरी जेका ईद अचे थी उन जे करे हिननि खे नॉर्मल वठण जी कोशिश कई आहे, ऐं उन खां पोइ जेको नुक़सान थींदो उहो शदीद हूंदो। हाणे इहो आहे त गवर्नमेंट वटि SOPs जे बजाए इन्हनि शयुनि ते अमल हुजणु खपे त हर हंधि ते कोरोना जूं टेस्टूं केतिरियूं थींदियूं, मार्केट जे अंदरि माण्हुनि ते SOP ते सख़्ती सां अमल करण लाइ तरीक़ेकार कहिड़ो अख़्तियार कयो वेंदो। जेकॾहिं गवर्नमेंट पंहिंजी इन्हनि शयुनि ते रिट बहाल कराए वञे त SOPs ते जेको बि अमल नथो करे, उहो आम माण्हू हुजे, चाहे दुकानदार हुजे या वॾा जेके शॉपिंग मॉल्स हुजनि, उन्हनि खे जेसी तोणी तव्हां पंहिंजो कंहिं सज़ा ऐं जज़ा जे अमल में न आणींदो, तेसी तोणी ही शयूं सभु ईअं सिर्फ़ु फज़ूल ऐं ॻाल्हियूं हूंदियूं। ठीकु आहे, नवीद साहब तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। थियणो आहे उहो थींदो रहंदो, निसार खोखर तंहिं साहब करे आउं सम्झां थो। जी जी तव्हांजो मौक़िफ़ अची वियो इनाम भट्ट साहब। जी हलूं था निसार खोखर साहब ॾे। जी निसार खोखर साहब, WHO जी सख़्त वार्निंग जे बावजूदि सिंध हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले खे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, इहो हुकूमत सिंध हुकूमत जो मां सम्झां थो ईअं ई कंफ्यूज़ फ़ैसिलो आहे जीअं वफ़ाक़ जा जेके आहिनि कोरोना जे हवाले सां कंफ्यूज़ फ़ैसिला असां ॾिठा आहिनि, ऐं उहे अॼु ॾींहं ताईं वॾी हिकिड़ी नक जी पकाईअ सां असेंबली में बि चवनि था त इहो स्मार्ट लॉकडाउन जेको आहे न उनजी कामयाबी आहे जो रेशियो जेको आहे हेठि थो वञे। सॼी दुनिया परेशान आहे, बाबा पाकिस्तान जो रेशियो कीअं थो हेठि वञे, माना इहो ग्राफ जेको जारी कयो आहे हिननि। मां त हैरान आहियां इन नक जी पकाई सां ख़ुदा जा बंदो की साइंटिफिक ऐं वायरस जो जेको आलमी वबा आहे उन जो दौर आहे, तव्हां का बि शइ लिकाए कोन था सघो। हीअ तव्हांखे ख़बर आहे शुरू खां चवंदा हुआ पंजाब में तमामु घटि आहे, हाणे पाण ई चवनि था त वेव जेको आहे उहा घटिजी वई आहे। सॼी दुनिया में वेव जेको आहे रीमर्ज थी आहे। इंडिया खां ॾिसो, अमेरिका ॾिसो, उन्हनि सभिनी माण्हुनि ॿीहर लॉकडाउन तरफ़ था वञनि। हाणे अहिड़े हालतुनि में असांजे माण्हुनि खे ऐं माल पीढ़ियूं खोलण जी इजाज़त असांजा त सिंध हुकूमत जो इहो तमामु कंफ्यूज़ फ़ैसिलो आहे। उनखे इन ते न रुगो गौर करणु घुरिजे, पर इहा जेका वफ़ाक़ारी पॉलिसी आहे उहा अपनाइणु न घुरिजे, छो त सॼी दुनिया में 13 मिलियन जेके आहिनि उन खां मथे थी चुका आहिनि केसिस। ऐं हीउ डेडली वायरस आहे, उहो जॾहिं थो तव्हांखे अहसासु थिए जॾहिं को निसार सिद्दीकी साहिबु गुज़ारे थो वञे, तॾहिं तो असांखे अहसासु थिए जॾहिं डॉक्टर यूनिस सूमरो साहिबु उन में वफ़ात करे थो वञे, असांखे पोइ ख़बर थी पए अड़ी अड़ी यार हीउ त वायरस बि आहे, हीउ त ख़तरनाक बि आहे, हिन में त माण्हू जेको आहे फौत बि थी सघे थो। त मां सम्झां थो इहा वायरप जो शिकार आहे ऐं इहा टोटल जेको आहे फेल्योर थींदो। ऐं हिन ईद ते हीउ समूरा जेको कुझु बि आहे, मां सम्झां थो इन में रिलीजियस असांजा ऐं सोशल एस्पेक्ट्स पर नज़र में रखी करे ख़ुदि आलमनि खे एतमाद में वठी करे हिननि ईदुनि ते सख़्तीअ सां जेको आहे सो कराए वञे SOPs जे अमल। ऐं सिंध हुकूमत खे इन क़िस्म जो जेको आहे सो न करणु घुरिजे जीअं हुननि शुरूआती तौर ते लॉकडाउन कयो ऐं सख़्तु लॉकडाउन कयो। उनजे नतीजे में तव्हां ॾिठो त कैजुअलिटीज़ घटि थियूं, मौत घटि थिया। हिन भेरे अॼु पाण जेको आहे सो जारी कया जेके सिंध हुकूमत तव्हां ॾिसो त उन्हनि में केतिरियूं डेथ थियूं आहिनि। उन करे आउं सम्झां थो त इहो इन तरफ़ वञण खां इहो मौत जे तरफ़ जेको आहे सो वञण जो रस्तो आहे जेको ही वठनि था। ठीकु आहे, इन सां तव्हां चवणो आहे त कंफ्यूज़ क़िस्म जो फ़ैसिलो आहे ऐं मौत जी तरफ़ वञण जो फ़ैसिलो आहे। चलते हैं अलीसन साहब की तरफ। अलीसन साहब ये बताइएगा कि WHO की वार्निंग के बावजूद सिंध हुकूमत का ये मवेशी मंडियाँ खोलने का जो फैसला है उसको किस तरह देख रहे हैं आप? ये बहुत खतरनाक फैसला है। हमारे यहाँ वैसे ही मतलब लोगों की बहुत बड़ी तादाद जो है वो टेस्ट नहीं हुए हैं, लेकिन लगता है कि नहीं है, लोगों को ऐसा नहीं है। मतलब इन्होंने 2-3 जगहों पे रैंडम टेस्ट किए हैं। एक ये कोसार यहाँ हैदराबाद में इलाका है, उसमें एक कॉलोनी में इन्होंने रैंडम टेस्ट किया, तो हर आने जाने वाले का टेस्ट किया। कोई 1 घंटे के दौरान 45 अफराद आए और गए और वो 45 के 45 पॉजिटिव निकले। तो ऐसी सूरत में मतलब हर आदमी मतलब पता नहीं कि कौन लोग कैसे हैं कैसे नहीं है। और उसकी 2-3 बुनियादी वजूहात हैं। ये जो हम डॉक्टरों का रोना रो रहे हैं, इनसे जरूर कहीं ना कहीं कोई बेएहतियाती हुई है। उड़ के वायरस नहीं लगा है। आप बेएहतियाती करते हैं
तो वायरस आपको लगता है, आप अगर मास्क नहीं पहने हुए होते हैं, आप हाथ नहीं धोते रहते हैं, आप लोगों से गुफ्तगू में मास्क उतार देते हैं, तो ये सारी चीजें जो हैं ये आपके लिए नुकसानदेह होती है। और मवेशी मंडी में या मसाजिद में तो कोई इस तरह का सिलसिला ही नहीं है कि मास्क कोई पहन के जाए, कोई सैनिटाइजर्स लगा के जाएं, कोई हाथ धो के जाएं, इस तरह का कोई मामला है ही नहीं। और ये तो मुझे ऐसा लगता है कि हमारे यहाँ कोरोना की जो लहर है वो बहुत लंबी चलेगी, इसलिए कि मुझे नजर आता है कि लोग किस तरह चल रहे हैं, और वो सारे के सारे उसमें से बहुत सारे लोग जो कैरियर्स होते हैं, तो कैरियर्स भी तो कभी मुतासिर होंगे, उनको भी तो जिस्म में तकलीफ होंगी। उसके पेश नजर ये देखने की जरूरत है और इस सारी पॉलिसी को दोबारा रिव्यू करना चाहिए वफाकी हुकूमत और सूबाई हुकूमतों को बैठ के कि लोगों को कैसे बचाना है। जी बड़ी मेहरबानी अली हसन साहब। जी शबीर साहब, तव्हां ॾे चऊं था ॿुधायो त WHO जी का वार्निंग आई त जेके मुल्क नरमी कनि था उहे ग़लति रुख में आहिनि, उनजे बावजूदि सिंध हुकूमत जो अहिड़ो फ़ैसिलो जंहिंमें मालपुड़ी खोलण जी इजाज़त ॾिनी आहे, कीअं था ॾिसो? मसइलो इहो आहे त इहो को हादसाती या इतफ़ाक़ी शयूं कोन्हनि के। बेसिक शइ इहा आहे त इन जे पुठियां जन शयुनि जे अंदरि जेके हिकिड़ा कमर्शियल, हिकिड़ो बिज़नेस, हिकिड़ो माल पाणी आहे, जाम पैसो आहे। तव्हां ॾिसो वञी उबावड़े खां वठी इहो माल पिड़ी शुरू थियनि पियूं, दरिया जे साॼे खाॿे पासे ॿिन्ही खां जेके बि वॾा वॾा नंढा शहर आहिनि, ऐं उते हर शहर में, हर नंढे वॾे शहर में पिड़ी आहे। ऐं उते न को इन क़िस्म जी कैंप आहे, न टेस्ट करण वारी आहे, न को उन ते SOP ते को अमल करायो थो वञे पियो। पुलिस पंहिंजे धंधे में लॻल हूंदी आहे। ऐं हे धंधो जेको आहे उन में हिकिड़ो माण्हू ख़रीदार आहे ऐं ॿियो माण्हू उन में विकिरो करण वारो आहे। हिन में टियों माण्हू आहे हिकिड़ो जेको मुफ़्त में कमीशन खणंदो आहे। इहा इन्हनि सॼी सिंध जे अंदरि जेकॾहिं तव्हां ॾिसंदव, कराची में वॾे में वॾी मालपीड़ी आहे, हैदराबाद में वॾे में वॾी आहे, सखर में वॾे में वॾी आहे, रोहिड़ी में वॾे में वॾी आहे। हितां हाणे जेको आहे बिलियंस में जेके आहिनि से माल कटे थो थिए पियो। उहो SSP खां थींदो, IG ते ईंदो पहुचे, डिप्टी कमिश्नर खां थींदो, चीफ सेक्रेटरी ते, चीफ मिनिस्टर ईंदो पहुचे। इहे माफ़ियाऊं आहिनि। इहे माफ़ियाऊं हिननि खे मजबूर थियूं कनि त इहे शयूं खोलियो। हाणे जॾहिं माफ़ियाऊं इन्वॉल्व थी थियूं आहिनि त माफ़ियाऊं तव्हांखे ख़बर आहे त मौत जूं सदागर हूंदियूं आहिनि, हुननि खे ज़िंदगी सां को बि तालुक़ु कोन हूंदो आहे। हे असांजूं जेके हुकूमतूं आहिनि उहे बि कॾहिं बि अवाम सां सिंसियर कोन रहियूं आहिनि। हे सदाईं मौत सौदागरनि जी जेके उन्हनि जे चकर में रहियूं आहिनि, उन्हनि सां गॾु रहियूं आहिनि। हींअर बि कोरोना खे जेके आहिनि से हू बाक़ाइदगी सां पंहिंजो बिज़नेस करे पिया था इस्तेमालु कनि पिया, ऐं उनखे को बीमारी सम्झी, वबा सम्झी जेको आहे कोन था कनि पिया। तंहिंजे करे हे हुकुमरान जेके आहिनि से, असां इहो था चऊं सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ी हुकूमत हुजे, हिन वबाई बीमारी जे सिलसिले में बाक़ाइदे अवाम दुश्मन हुननि जा रवैया रहिया आहिनि, अवाम दुश्मन तरीक़ेकार रहिया आहिनि। ऐं काथे बि कंहिं बि जॻह ते तव्हां ॾिसो त हिन महिल अमल कोन थो थिए पियो। माण्हू जेके बि जॻहूं आहिनि, मार्केट आहिनि, काथे बि SOP जो अमल कोन थो थिए पियो। न को काथे का पुलिस खे का पुछे त बाबा तूं मास्क पाए छो नथो घुमे पियो। बाज़ारनि में तव्हां ॾिसो, बाज़ारूं शाही बाज़ारूं खुलियूं पियूं आहिनि, वॾीअ त हुनखे कुझु बि कोन कंदा। हुनजे करे हे कैटल फार्म्स ऐं हे मार्केट जेके खुलियल आहिनि, उहे हिननि जे बाक़ाइदगी सां पंहिंजे उन इंट्रस्ट सां उन माफ़िया जे चवण ते जेके हुननि खोलियूं आहिनि, ऐं उन मां जा ज़ाहिर आहे त हे इहो चांस नथा विञाइण चाहिनि पिया। हिन में जेके आहिनि से अरबे रुपया हिननि जा जेके मुफ़्त में अचनि था उहे हलिया वञनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी शबीर साहब। नाज़रीन, वक़्तु थियो आहे हिकु ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां ॻाल्हाईंदासीं विच ओभर ऐं ॾखण एशियाई ख़िते में हिकु स्ट्रेटजिक शिफ्ट आयो आहे, उन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। ब्रेक खां अॻु में असां ॻाल्हाए रहिया सिंध हुकूमत जे मालपुड़ियुनि जे खोलण जे हवाले सां जेको फ़ैसिलो आयो आहे। हलूं था अमर सिंधु साहिबा जे। अमर सिंधु साहिबु, इहो ॿुधायो त WHO जी जेका वार्निंग आहे त जेके मुल्क नरमी कनि था उहे ग़लति रुख में आहिनि, उन जे बावजूदि सिंध हुकूमत हाणे मालपुड़ियूं खोलण जो फ़ैसिलो कयो आहे। कीअं था ॾिसो हिन फ़ैसिले खे? मां सम्झां थी त जेका असां पाकिस्तान जे अंदरि जॾहिं सॼी दुनिया मां पोलियो ख़तमु थी वियो आहे, तॾहिं हिन जेका साल में 100 पोलियो जा केस पाकिस्तान जे अंदरि आया आहिनि। जेको पोलियो सां न विढ़ी सघियो आहे, उहो हिन आलमी वबा कोरोना सां कीअं विढ़ंदो, उन विढ़ण लाइ जेके आहिनि त नियत खपे थी। उन विढ़ण जे लाइ इंसानी जान जी अहमियत जो अंदाज़ो हुजणु खपे। आहे त पाकिस्तान जी जेका हुकुमरान जेका धुरियूं आहिनि या जेका हुकुमरान तबिको आहे, उन हुकुमरान तबिके खे सभ खां लेस
इम्पोर्टेंट जेका शइ आहे, जेका घटि अहमियत वारी शइ आहे, उहा अवाम जी जान आहे। ऐं उहा अवाम जी जान सां मुस्तक़िल तौर ते ईअं खेॾंदा आया आहिनि। जेका असां कोरोना जी जेका असां पॉलिसी जे मुतालिक़ उन्हनि खे ॾिठो आहे, कोरोना जी पॉलिसी में गुज़िरियल जेका ईद ते मार्केट खोले सॼे जेका असां मुल्क में उहा कोरोना पखेड़े वई। हाणे वरी जेका असां मार्केटूं खोले उनखे पोइ अञा वधीक जेका असां उनखे शिकार कयो वेंदो। असांजा हुकुमरान इहो विसारनि था त काल्ह ई जेको WHO जी वार्निंग आई आहे त जेके मुल्क एहतियात न करे रहिया आहिनि उहे शदीद क़िस्म जी तबाही खे जेका असां उन्हनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। मां त ईअं सम्झां थी त जेकॾहिं कोरोना जे हवाले सां आलमी पाबंदियूं पवणु खपनि उन्हनि मुल्कनि ते जेके मुल्क एहतियात नथा पिया कनि, ख़ासि तौर ते पोलियो जे हवाले सां जीअं हिकिड़ी पॉलिसी कई त पाकिस्तान में जीअं माण्हुनि जी दाख़िला बंदि थी वई त जेसिताईं पोलियो ख़तमु नथो थिए तेसिताईं ॿिए मुल्क जे अंदरि तव्हां दाख़िल नथा थी सघो, तव्हांखे जेका तव्हां वीज़ा नथी मिली सघे। मां सम्झां थी त जेसिताईं हुकुमराननि ते ख़ुदि अहिड़े क़िस्म जी का पॉलिसी न ईंदी तेसिताईं अवाम जी जान ऐं माल ऐं अवाम जी जेका असां सिहत सां हू खेॾंदा रहंदा। छाकाणि त उनजे नाले ते न रुगो पैसा अचनि था, उनजे नाले ते आलमी इमदाद अचे थी ऐं उनजे नाले ते हिननि जो कारोबार हले थो। अञा ताईं जेका असां पाकिस्तान जी हुकूमत बदकिस्मती सां ऐं वॾे बेशर्माई सां जेका असां पोलियो मां जेका असां पोलियो जा फंड खाए रही आहे, उन्हनि जे लाइ इहा हिकिड़ी वॾी जेका असां ॻाल्हि थी वेंदी। उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो को नुक़सानु कोन हूंदो त जेकॾहिं अवाम हिन में मरे थो। ऐं मां सम्झां थी कि इंतिहाई ख़तरनाक जेको सो फ़ैसिलो आहे। पर जीअं त कल्ह नसीर साहब बि जेका असां इहा ॻाल्हि कई त लॻे थो त वफ़ाक़ी हुकूमत सां गॾोगॾु हाणे सिंध हुकूमत बि कोरोना जी पॉलिसी जे बाबति जेके असां पंहिंजा हथ खणी छॾिया आहिनि ऐं उन अवाम खे उन ई रहमो करम ते छॾे ॾिनो आहे त अवाम इन खे न रुगो भोगे पर जहिड़ो जीअं वणेसि तीअं मुंहुं ॾे, जंहिंमें उनजी जेका असां कुझु बि न वञे। तो मां ईअं ई सम्झां थी कि जेका असां हिन सां तमामु वॾो नुक़सानु थींदो, यकीनन उहो अवाम खे ई भोगणो पवंदो। तव्हां चवण आहे त इंतिहाई ख़तरनाक फ़ैसिलो आहे, इन सां तमामु वॾो नुक़सानु थी सघे थो ऐं आवाम भोगींदो। जी नाज़रीन, विच ओभर ऐं ॾखिण एशिया ख़िते में हिकु स्ट्रेटेजिक शिफ्ट आयो आहे। ईरान भारत खे चाबहार मनसूबे खां धार करे छॾियो आहे ऐं चीन सां नओं मुआहिदो करे छॾियो आहे। 4 साल अॻु ईरान भारत सां रेलवे लाइन विछाइण लाइ चाबहार खां वठी करे ज़ाइदाइन ताईं रेलवे लाइन विछाइण जो मुआहिदो कयो हुयो, पर भारत अमरीकी पाबंदियुनि जे भउ सबबि उनजी फंडिंग न कई। हाणे ईरान ऐं चाइना विच में $400 अरब जो मुआहिदो थियो आहे ऐं हाणे उहो साॻियो मनसूबो ईरान पंहिंजे फंडनि सां $400 मिलियन सां उहो मनसूबो पाण मुकमल कंदो। इन पूरी सूरत हाल ते राय मालूम करण लाइ हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। इनाम भट्टी साहब ॿुधायो त हीउ जेको नओं मुआहिदो थियो आहे ईरान ऐं चाइना जो, इन खां पोइ तव्हां ॿुधायो त चाइना लाइ या चीन लाइ केतिरी वॾी कामयाबी आहे ऐं चीन जो हाणे खिते में रोल कहिड़ो हूंदो? अनिल, हिकिड़ो त ही तमामु वॾो अहम फ़ैसिलो आहे। माना जंहिंखे चइजे त हूअं जेके बि मुआहिदा थींदा आहिनि उहे चंद सालनि जा या चंद किन नुक़्तनि ते हूंदा आहिनि, पर हिकिड़ी जेका हिन मुआहिदे जी अहम शइ आहे उहा इहा आहे त ईंदड़ 25 सालनि ताईं जो मुआहिदो कयो वियो आहे, जंहिंमें जेको आहे चीन ऐं ईरान हिक ॿिए सां मुख़्तलिफ़ शयुनि ते पाण में ताउन कंदा। उन में सभ खां जेका अहम शइ आहे उहा इहा आहे त $400 अरब जो मुआहिदो आहे, जंहिंमें 25 सालनि ताईं सस्ते अघ ते ईरान चीन खे खाम तेल जेको माना कचो तेल आहे उहो मुहैया कंदो रहंदो। ऐं उन खां पोइ जेका माज़ी में नज़र पे आयो त चाबहार में जेको पोर्ट ग्वादर पोर्ट जे मुक़ाबले में इंडिया ऐं ईरान गॾिजी करे उते डेवलप करे रहिया हुआ, उहा हाणे उतां निकिरी वई ऐं लॻे ईअं थो त उन स्ट्रेटजी में बि को हिकिड़ो वॾो शिफ्ट ईंदो, छाकाणि त ईरान चाबहार खां तहरान ताईं जेका रेलवे लाइन विछाइणी हुई, जेका इंडिया खे विछाइणी, उहा इंडिया गुज़िरियल जेको अमेरिका जूं ईरान ते पाबंदियूं सख़्तु कयूं वयूं त उन जे नज़र में इंडिया थोरो बेक कयो। उन बेक जे नतीजे में ईरान 2016 खां वठी करे चाइना सां हिकिड़ो मुसलसिल पंहिंजे राब्तनि जी शुरूआत करे छॾी, जंहिंमें जेको जवाद ज़रीफ़ आहे उन इलाही अहम रोल अदा कयो, उन्हनि जो जेको ख़ारजा वज़ीर आहे, ऐं उन जे ई नतीजे में उहा शइ अॼु 4 सालनि में इन हद ते पहुती आहे त हिकिड़ो तमामु वॾो मुआहिदो थियो आहे। इन मुआहिदे में न रुगो इन तेल जो ऐं रेलवे जो
निज़ाम उते विछाइण जो आहे, पर इन सां गॾोगॾु ईरान ऐं चाइना गॾियल तौर ते फ़ौजी मशक़ूं बि कंदा। ईरान खे घुर्बल जेकॾहिं का टेक्नोलॉजी जी ज़रूरत हूंदी, उहा जंगी टेक्नोलॉजी हुजे या ॿी हुजे, उन में बि मदद कंदो। न सिर्फ़ु इहो, पर जेका 5G टेक्नोलॉजी आहे उहा बि चीन जेको आहे सो ईरान में उते जेको आहे सो इस्तेमालु करण जे लाइ उन सां मुआइदो करे रहियो आहे। यानी ही सभु जेके नुक़्ता आहिनि उन मां इहो ज़ाहिर थो थिए। अच्छा, प्लस में उते जेका तेल ऐं गैस जी सनअत आहे उन में बि $280 अरब जी सरमायाकारी जेका आहे सा उते चाइना कंदो। त इन मां ईअं थो लॻे त ही ॿई मुल्क, हिकिड़ो जेको चाइना आहे, ॿियो जेको ईरान आहे, ॿई पंहिंजी आज़ाद पॉलिसीज़ जे करे ऐं अमेरिका जे पाबंदियुनि खां हटी करे, उन जे ख़ौफ़ खां निकिरी करे पाण में अॻिते जेको वधी रहिया आहिनि, उहे हिन सॼे हिन ख़ासि करे एशिया जे इलाइक़े में हिकिड़ी नई पॉलिटिकल शिफ्ट खे जनम ॾींदा। ऐं उन शिफ्ट में हाणे वॾे खां वॾो जेको अहम सुवाल हूंदो उहो इहो हूंदो त पाकिस्तान उन शिफ्ट में कहिड़े तरफ़ जेको आहे सो पंहिंजो रुख मोड़े थो। छाकाणि त इन शिफ्ट में जॾहिं चाइना, ईरान ऐं रशिया जेको आहे उहे हिकु पासे थी बीहंदा, त ॿिए पासे अमेरिका, इंडिया, सऊदी, इज़राइल जेके हूंदा उहे जेकॾहिं हिकिड़े पासे बीहंदा, त उन शिफ्ट में पाकिस्तान अॻुवाट ई सऊदी अरब सां तमामु घणो वेझो आहे ऐं उन सां न रुगो वेझो आहे, पर उन जे किन तेल जे ख़रीदारी जे मुआदनि ते ऐं किन कर्ज़नि जे मुआदनि में उन में फाथल आहे। प्लस में अमेरिका सां केतिरनि मुआदनि में फाथल आहे, या हींअर जेके IMF ऐं वर्ल्ड बैंक खां उनखे जेके लोन्स मिलनि था, कर्ज़ मिलनि था, उहे सभु बि उनजो नतीजो आहिनि। प्लस में पाकिस्तान जे अंदरि जेका सीपेक ते तेज़ी सां कमु तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। हलूं था निसार खोखर साहब जी निसार खोखर साहब, केतिरी वॾी कामयाबी मिली आहे चीन खे, उनजो हाणे खिते में रोल कहिड़ो हूंदो? जी, चीन जो जेको आहे सो रोल उहो त ज़ाहिर आहे वधंदो ई वधंदो पियो वञे, ऐं हिन में कामयाबीअ सां मुंहिंजो ख़्यालु आहे कामयाबी ख़ुदि ईरान जी जेका पार्लियामेंट में हुन जवाब ज़रीफ़ चयो आहे त उन्हनि पंहिंजी कामयाबी ॼाणाई आहे उते, त बाबा हीअ असांजी बि वॾी कामयाबी आहे। छो त तव्हांखे ख़बर आहे ईरान सां जेको अमरीकी पाबंदियुनि जे करे तमामु वॾो इशू हुयो, ऐं हिन में वॾे में वॾो जेको ईअं सम्झो सदमो आहे उहो आहे इंडिया खे। छो त इंडिया जेको मुआइदो साइन वग़ैरह करण खां पोइ उते के बि इंडियन जेको रेलवे आहे हिननि जी कंपनी, उन्हनि उते कमकार न पिया कयो, जेको मुस्तकिल लवाईंदा पिया पूरो साल गुज़रियो, उन बावजूदि हुननि कंहिं बि क़िस्म जो कमु बि शुरू न कयो। ऐं उन सां गॾोगॾु हुननि जो जेको तेल जी ख़रीदारी आहे जेका हुननि ईरान में कंदा हुआ इंडिया वारा, उहा हिननि जेके सैंक्शन्स थियूं US उहे हुननि घटाए छॾियूं। उन खां पोइ ज़ाहिर आहे उहो चीन आयो ऐं चीन खां इंडिया जेको आहे सो मामिलो इंडिया खां हू खणी वियो। हाणे वधि में वधि जेका चई थी वञे न हिन मुआइदे जी जेका केविलिटी आहे उहा वधि में वधि थी आहे इंडिया जी। हाणे इंडिया जी ईअं सम्झो त सिंधीअ में जीअं चवंदा मेस मरी वई, इंडिया जी त पूरी मेस मरी वई आहे। यार चाबार बि वियो, गवादर बि वियो, हाणे इहे समूरा मामला जे ऐं ख़ुदि इहो हुननि वाज़े कयो आहे त लीज़ ते फ़िलहाल असां इहो चाबार कोन था ॾियूं, बाक़ी ॿियो जेको आहे सो हुन खां 350 किलोमीटर परे जेको पोर्ट आहे उनजे लाइ असां चऊं था त उहो मता चीन खे ॾियो। छो त ख़ुदि चीन सां इहो मुआइदो करण जे लाइ ईरान में ख़ुदि मुखालफ़त थी आहे। जेको अॻूणो उन्हनि जो सदर आहे अहमदीनेजाद, उन ऐं ॿियनि माण्हुनि उनजी मुखालफ़त कई। सोशल मीडिया ते त तमामु वॾो हिकिड़ो बहस आहे, पर चीन ऐं ईरान जी कामयाबी पंहिंजी जाइ ते आहे। उन सां गॾोगॾु जेको इंडिया जो इन सॼे मामले मां आउट थियणु आहे उहो मेन आहे। छो त अॻिते हली करे हू अफ़गानिस्तान मां पोइ जेको आहे सो हुनखे नुक़सानु थींदो। छो त इहो जेको ट्रैक हुयो या इहो जेको एग्रीमेंट हुयो उहो हुयो ई टिनी मुल्कनि जे विच में, चीन, इंडिया ऐं ईरान जे विच में। तंहिंजे करे हाणे स्ट्रेटेजिकली ख़ुदि हिननि जी जेको इंडिया में मीडिया आहे उन इहो रिपोर्ट कयो आहे त हीउ त तमामु वॾो नुक़सानु थी वियो इंडिया खे। इंडिया जो जेकॾहिं इहो नुक़सानु थियो आहे त सम्झो त इहो बार जेको असांजे बॉर्डर ते ख़ुदि अफ़गानिस्तान जे बॉर्डर ते हुयो उहो लही पियो आहे। हाणे वधि में वधि जेको चाइना जो असर रसूख हूंदो ऐं ज़ाहिर आहे ईरान। ठीकु आहे निसार खोखर, तव्हांजो चवणु आहे त चाइना सां गॾोगॾु ईरान लाइ बि वॾी कामयाबी आहे ऐं भारत लाइ सेटबैक आहे। हलूं था शबीर शर साहब जी शबीर शर साहब, हिन सूरत हाल में तव्हां चीन जी कामयाबीअ खे कीअं था ॾिसो ऐं हुनजो रोल कहिड़ो हूंदो खिते में? उहो मसइलो इहो आहे त काफ़ी अरसे खां चीन इन कोशिश में हुयो त ईरान खे पाण सां कनेक्ट करे पाण सां जोड़े, त ईरान वरी कुझु मुआइदनि जे करे इंडिया सां फाथो पियो हुयो।
इंडिया जी कोशिशि इहा हुई त इहा रेलवे लाइन पाकिस्तान सां बि कनेक्ट थिए पई, त उहो उनजे करे रिलेक्टेंट होती आहे पाकिस्तान सां कनेक्ट थी, त घणियूं शयूं जेके आहिनि से पाकिस्तान जो उनजो पाण में कारोबार बिज़नेस जेका आहे शुरू थी वेंदो, ऐं समुंड जे ज़रिए उन्हनि जो जेको बिज़नेस हले थो उन ते जेको असरु पवंदो, उन में इहा बदनीति इंडिया जी इहा हुई। ऐं हेॾां जॾहिं हिन वक़्तु जेको आयो आहे कोरोना खां पोइ अमेरिका ऐं चीन जे विच में जेके तालुकात आहिनि उहे वधीक सख़्तु थी विया आहिनि ऐं वधीक सूरत हाल ख़राब थी वई आहे। ऐं हींअर हुननि जेको आहे सो पेट्रोल बि इहा जेको इनाम भट्टी साहब हिन तरफ़ इशारो कयो क्लियरली, त हुननि इन खां पहिरियां पेट्रोल जो बि हिननि सां करे छॾियो आहे, ऐं त चीन जेको आहे सो हाणे ओपेक खां पेट्रोल ख़रीद कोन कंदो, उहो ईरान खां कंदो। हुनजो बि तमामु वॾे में वॾो जेको आहे सो ओपेक कंट्रीज़ खे धकु लॻो आहे पेट्रोल वारो जेको आहे मुआदो ईरान सां थियण जे करे, ऐं अमेरिका खे त कापारी धकु आहे। चीन जो त फ़ाइदो आहे ई आहे, पर जेको तेल हिते ज़ाया पियो थींदो ईरान जो, उहो हाणे सॼे जो सॼो जेको आहे सो चीन वेंदो, ऐं चीन जी चीन यानी वॾे में वॾो ख़रीदार हो हिन पूरे एशिया में पेट्रोल जो, उहो सॼो होॾो जेको आहे सो उहो बंदि थी वेंदो, उहो हेॾा जेका था थींदो। हुन में ईरान जी मईशत उहा बि बूस्ट अप कंदी ऐं जेका अमेरिका जे लाइ अञा वधीक तकलीफ़ पैदा कंदी। ठीकु आहे शबीर साहब, तव्हां चयो त चीन जी कामयाबी बि आहे, ईरान जी कामयाबी आहे, भारत सां गॾु अमेरिका लाइ बि सेटबैक आहे। हलूं था अमर सिंधु साहब ॾे। जी अमर सिंधु साहब, कीअं था ॾिसो चीन जी हिन कामयाबी खे, हुनजो रोल कहिड़ो हूंदो हाणे खिते में? ॾिसो ही जेका असां मां सम्झां थी त उनजो जेको खिते में रोल हूंदो उहो को जेका असां ज़रूरी न आहे त हरू भरू बि जेका असां पॉज़िटिव हुजे। इन हवाले सां जेकॾहिं आलमी सियासत जे हवाले खां ॾिसिजे त इहो ॿीहर जेका असां चीन जो ख़ासि तौर ते चीन जो न बल्कि ईरान जो चीन सां ॻंढिजण इन करे जेको सो फ़ाइदे वारो आहे त जेका असां जेका आइसोलेशन जो शिकार हो जेको ईरान आइसोलेशन जो शिकार हो, ईरान उन आइसोलेशन मां निकिरी आयो आहे, जंहिं आइसोलेशन में हुनखे ख़ासि तौर ते अमेरिका जी जेका असां ईरान मुखालिफ़ पॉलिसी जे करे जेको आहे तिजारती ऐं ॿियनि मामलनि में मुआदनि में जेका असां आलमी मुआदनि जी सूरत में हुनखे जेका असां नतीजा भोगे पियो। पर इहा ॿ तरीक़े सां जेको खिते में जेको बैलेंस ऑफ पावर आहे उहो बिगड़जंदे त ज़रूरु नज़र अचे पियो, ऐं जेको रिवायती जेको पावर ऑफ बैलेंस आहे जी उहो त नज़र अचे पियो। पर जी 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 अमर सिंधु साहब, तव्हांजो चवणु आहे त ईरान जेको आहे उहो आइसोलेशन मां निकिरी आयो आहे, चाइना लाइ वॾी कामयाबी आहे। नाज़रीन, तव्हां महिमान जा राया ॿुधा, प्रोग्राम जो पुॼाणी खे पहुतो, असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह वाही।